सही जा असांजो प्यारो दोस्त सिंगर सादिक फ़कीर जी 8वीं वरसी जो हर साल मिठी में मल्हाई वेंदी पर हिन वारे हैदराबाद में उनजे करे असां अची न सघियासीं। पर असांजो दिली दोस्त रूहानी दोस्त जो ज़िंदगी भर हिन शख़्स के विसारे नथा सघूं। छाजे करे असांखे हर वक़्त में जीअ में जायूं ॾींदो, तंहिंजे करे असां हिते वेठे वेठे हिन मोबाइल जे ज़रिए फेसबुक के ज़रिए जो सो उनके भेटा पेश करियां थो जो संदसि पंहिंजो ॻायल आहे अयाज़ गुरु। तो कर अचण जी